जेकबाबाद सदर थाने जी हद उमराणी लाड़ो पुलिस चेक पोस्ट भरिसां 5 हथियारबंदनि पारां न्याज़ अहमद जखराणी का मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन फुर करे मज़ाहिमत दौरान हथियारबंदनि खेसि पिस्टल जा बच हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फ़हीम। जी जमील, वाक़े जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, जेकाबाद में सदर थाने जी हद जेको आहे उमराणी लाड़े जे भरिसां उते चेक पोस्ट वटि उते 5 हथियारबंद ॾुआरियुनि पारां जेको आहे त डेरा अलाई यार जो रहवासी आहे नियाज़ अहमद जखराणी, उनखां जेका आहे त CD मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन जेका आहे त ॾुआरियुनि माण्हुनि जेको आहे फुर कई ऐं मज़ामत दौरान जेको आहे त हथियारबंदनि जेके आहिनि उन्हनि जेको आहे त नौजवान खे जेको उन्हनि गोली हणी करे जेको उनखे उन्हनि ज़ख़्मी करे विधो आहे। ज़ख़्मी जेको हिन वक़्तु जेको थियल आहे उनखे जेको आहे सिविल अस्पताल जेको आहे इलाज लाइ खणी आया आहिनि। होॾां पुलिस जो इहो चवणु आहे त उन ॾुआरियुनि जे ख़िलाफ़ु जेका आहे त असांजी कार्रवाई जारी आहे। जल्द जेको आहे उन ॾुआरी खे जेको आहे गिरफ़्तार कयो वेंदो। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची